बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सलाम रमज़ान में असी अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागियानी, मूंसां साथी मेज़बान अॼु गॾु जी व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। मां आहियां नीलम एलिफ सिंध टीवी जी ख़ासि नशियात सलाम रमज़ान में तव्हांखे चऊं था भली कार ऐं यकीनन तव्हां सभिनीनि जा रोज़ा तमामु बहितरीन तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा। बाबरकत महीनो आहे। इन महीने में तव्हां अल्लाह पाक का जेतिरियूं दुआऊं घुरो, जेतिरी अल्लाह पाक जी तव्हां इबादत कयो ओतिरो ई घटि आहे। हूअं त असांखे सॼो साल ई जेको आहे अल्लाह पाक जी इबादत करणी आहे, पर हिन मंथ जेकॾहिं तव्हां वधि मां वधि इबादत कयो, वधि मां वधि तव्हां जेको आहे सुठा कमु कयो, रोज़ा रखो 5 टाइम ते, ऐं गर्मी बि आहे उन सां गॾोगॾु जेको आहे तव्हांखे पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखिणो आहे ऐं रोज़ा बि तव्हांखे रखिणा आहिनि। ऐं रोज़े जूं छा छा फज़ीलतूं आहिनि उहे सभु असां तव्हां सां गॾु पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में शेयर कंदा हलंदासीं ऐं असां सां गॾु मेहमान भी मौजूद हूंदा। बिल्कुल बिल्कुल मौजूद मेहमान जो तारुफ़ करायूं था, पर तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हिन महीने में इबादतूं घणियूं कजनि त बहितर आहे। इबादतुनि सां गॾु शुक्र बि कजे ऐं शुक्र सां गॾु वरी सब्र बि कजे। मुंहिंजो इहो अंदाज़ो आहे, मुंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस बि आहे त तव्हांजूं तकलीफ़ूं तॾहिं ख़तमु थींदियूं आहिनि, तव्हांजूं परेशानियूं तॾहिं ख़तमु थींदियूं आहिनि जॾहिं तव्हां सब्र कंदा आहियो। सब्र कंदो हिकिड़ो ॾींहुं तव्हांजो ज़रूरु भलो गुज़रंदो, भला ॾींहं अचण वारा हूंदा। सब्र लाज़मी आहे ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे वालिदेन जो बि एतिराम कयो। असांजा इलाही दोस्त आहिनि जेकी कॾहिं कॾहिं मां ॾिसंदो आहियां त किन शयुनि मां इरिटेट थींदा आहिनि। कॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि में अल्लाह ताला जो शुक्र करण खां न घबराइजो। तव्हां वटि जेकॾहिं पुराणा कपिड़ा आहिनि को मसइलो न आहे, हिकिड़े ॾींहुं नवां कपिड़ा अची वेंदा। जेकॾहिं तव्हांजा दोस्त ग़रीब आहिनि, तव्हां पाण ग़रीब आहियो, को मसइलो न आहे, तव्हां ठीकु थी वेंदो, तव्हांजा दोस्त ठीकु थी वेंदा। ऐं जेकी तव्हांजा वालिदेन ज़ईफ़ आहिनि, सो उन्हनि ज़ईफ़ वालिदेन जो तारुफ़ करण में कीबायो न, शर्म महसूसु न कंदा कयो। सची ॻाल्हि इहा आहे त उहे तव्हांजो सरमायो आहिनि, तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहिनि। तव्हां जेका सुठी ज़िंदगी गुज़ारियो था इहा उन्हनि जी दुआउनि जो तोफ़ेल आहे। तव्हां सावा सताबा सुखिया आहियो, इहे उन्हनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। रहमतुनि बरकतुनि जो महीनो आहे, भलो महीनो आहे, भलाईअ जो महीनो आहे, नेकीअ जो महीनो आहे। सो नेकियूं कमायो, भलाई कयो, चङाई कयो, ख़ल्क़ जी ख़िदमत कयो ऐं असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो। ऐं असांजे प्रोग्राम खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो सुहिणे तरीक़े सां त असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त असांजे प्रोग्राम में ताउन केरु केरु कंदो आहे। हिकु त ताउन हाणे नीलम जो बि अची वियो आहे, त नीलम असां सां गॾु थी वई आहे ऐं सुभाणे खां वठी असां सां गॾु हूंदी, बल्कि अॼु खां वठी गॾु आहे। सो सभ खां पहिरियां असीं मीज़ान जो किचन तरफ़ नज़र फेराईंदा आहियूं, जिते अदीब आसमा ख़ान मौजूदु हूंदी आहे। अदीब आसमा ख़ान सां बि कचहरी थोरी देरि में असां कंदासीं ज़रूरु, पर मीज़ान कुकिंग आयल ऐं बनस्पति जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं। मीज़ान कुकिंग आयल, बनस्पति, कनोला आयल, ये 3 शयूं मार्केट में मौजूदु आहिनि। हाणे तव्हांजी पंहिंजी पसंदि आहे, तव्हां गिहु वापरायो, तव्हां कुकिंग आयल वापरायो, कनोला आयल वापरायो, उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां थो त इन्हनि में विटामिन ए ऐं डी जो मक़दारु थोरो वधीक आहे ऐं इहे विटामिन्स जेकी आहिनि उहे तव्हांजी हॾियुनि खे मज़बूत कंदा आहिनि। तव्हांजूं हॾियूं मज़बूत हूंदियूं, तव्हां सिहतमंद हूंदो, तंदुरुस्तु हूंदो। तंदुरुस्तीअ जे लाइ मीज़ान कुकिंग आयल, बनस्पति ऐं कनोला आयल ज़रूरु वापरायो। मीज़ान वारनि हिकिड़ी ॿी शइ बि मार्केट में आंदी आहे चांहि जे शौक़ीननि जे लाइ, ऐं उहा आहे पती। जेकॾहिं कंहिं नाहे वरिती त उनखे आउं ॿुधाए छॾियां थो त इहा पती ज़रूरु वठो। पती जो नालो आहे अल्ट्रा रिच। अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान जी पती मार्केट में मौजूदु आहे। वठो, वापरायो ऐं चांहि पी ॾिसो। कड़क चांहि ठहंदी आहे, मज़ेदार चांहि ठहंदी आहे, भली चांहि ठहंदी आहे ऐं रंग वारी चांहि ठहंदी आहे। इन सां गॾोगॾु चांहि जेकॾहिं को नथो पीअणु चाहे, मीज़ान वटि हर ऑफर मौजूदु आहे न। चांहि जेकॾहिं को नथो पीअणु चाहे, कोल्ड ड्रिंक जो जेकॾहिं को शौक़ीन दोस्त आहे, या कोल्ड ड्रिंक घणा माण्हू पीअंदा आहिनि, त कोला नेक्स्ट जे नाले सां मीज़ान जी कोल्ड ड्रिंक मार्केट में मौजूदु आहे, जेका बि तव्हां पी सघो था। असांजे प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में साथ ॾींदा आहिनि करशी जामे श्री वारा। करशी जामे श्री नीलम ॾाढो सुठो शरबत आहे, पाण नंढपण खां वठी पीअंदा था अचूं। ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे, ज़ाइक़ो ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं करशी जामे श्री जी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे मतां इहा ख़बर न हुजे त करशी जामे श्री शरबत ठाहिण में हिकिड़ो पाणीअ जो फुड़ो बि इस्तेमालु न थींदो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे, इहा करशी जामे श्री वारा चवनि था। ऐं तव्हां कॾहिं कॾहिं करशी जामे श्री जो शरबत जॾहिं पाण ठाहियो हूंदो तव्हांखे लॻंदो हूंदो त घाटो शरबत थींदो आहे। सुठो शरबत आहे ऐं ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे। ऐं हिन शरबत खे इफ़्तार जी दस्तरख़्वान ते जॾहिं सजाइबो आहे त इफ़्तार जी रौनक ॿीणी थी पवंदी आहे। करशी जामे श्री वारनि जा असां थोराइता आहियूं, जिन असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। इन खां सवाइ नीलम असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे 7 अप वारनि। 7 अप कोल्ड ड्रिंक ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं असां त ॾिसंदा आहियूं त का ख़ासि पार्टी शादी थींदी आहे या इफ़्तार हूंदो आहे त पोइ माण्हू 2-4 बोतलूं जेकॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पयूं हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ कंपनीज़ जूं पयूं हूंदियूं आहिनि, त आउं त वञी 7 अप खे ॾिसंदो आहियां, मतिलबु 7 अप हथु कंदो आहियां त मूंखे 7 अप खपे। त 7 अप ॾाढो ज़बरदस्त आहे। ख़ासि तौर ते जॾहिं इलाही माण्हू खाई थो वञे, खाधा घणा खाई थो वञे, त पोइ कॾहिं कॾहिं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिजे। पोइ मथां का कोल्ड ड्रिंक लाज़मी आहे चवनि था माण्हू, पोइ मां बि इन ते अमल कंदो आहियां। सो 7 अप ॾाढो सुठो मशरूब आहे, सुठी कोल्ड ड्रिंक आहे। इहा ज़रूरु पीअंदा कयो, इहा ज़रूरु वापराईंदा कयो। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम में असां सां ताउन फरमायो आहे।
हाणे पाण नीलम अचूं था न अञा इलाही आहिनि अञा इलाही आहिनि छो त जीअं जीअं असांजो प्रोग्राम वधंदो वञे थो ईअं ताउन कंदा वञनि सो असां मौज़ूद महिमान तरफ़ वधूं इजाज़त आहे न तव्हां सो सभ खां पहिरियां आउं जंहिं दोस्त जो तारुफ़ करायां थो उहो दोस्त सुठी सनाख़वानी कंदो आहे ऐं दफ़्ते अॼु असांखे सुठा मन मोहणा नातिया कलाम ॿुधाईंदो असीं भलीकार चऊं था सैयद अहमद हसन नक्शबंदी साहिब खे अस्सलाम वालेकुम कैसे हैं जी ठीक हैं आप बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए इन खां सवाइ ॿियो असांजो हिकिड़ो नंढड़ो नौजवान साथी बि पहुतल आहे ऐं नीलम ही नौजवान साथी जंहिंजो आउं तव्हां सां तारुफ़ कराइण वारो आहियां इहो अखियुनि जे नूर खां महरूम आहे पर आवाज़ कमाल जो आहे दिलि जी रोशनीअ सां ज़हन जी रोशनीअ सां ॾाढो सुठो कलाम पढ़े थो ऐं जॾहिं पढ़े थो त पोइ लूंहं कांटराइणजी वञे थी दिलि में झुॿो पैदा थिए थो अहसास पैदा थियनि था ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं शान में अक़ीद जा गुल निछावर करे थो त मज़ो अची वञे थो असीं भलीकार चऊं था हाफ़िज़ मोहम्मद ज़ैनुल आबिदीन साहिब असां सां गॾु आहे नंढड़ो साथी आहे उनखे भलीकार चऊं था वेलकम बाबा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो थैंक यू बाबा ऐं असां गॾो नीलम ॿियो असांजो साथी उहो बि सुठी सनाख़वानी करे थो सुठो नातख़्वान आहे असां वटि मोहम्मद मिठल मेणो साहिब असां सां गॾु आहे अदा भलीकार वॾी महिरबानी लख थोरा ऐं हाणे असां वरी मीज़ान जे किचन में बासमा ख़ान सां मुखातिब चऊं था अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो भेण अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो वॾी महिरबानी असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं तव्हां ख़ुशि आहियो रोज़ा हलनि पिया बिल्कुलु रोज़ा हलनि था ऐं ख़ुशि आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो असीं बिल्कुलु ठीकु आहियूं ऐं अॼु असां वटि नीलम बि अची वई आहे वाधारो थियो आहे असांजी टीम में बिल्कुलु ऐं मां तव्हां सां गॾु ई हूंदमि इंशाल्लाह तव्हांजा बहितरीन खाधा हा बिल्कुलु तव्हां जेकी बहितरीन मूंखे जीअं तव्हांजो मतिलबु इहो सॼो सेटअप ठहियो पियो आहे त इन हिसाब सां लॻे थो कुझु भलो ई पचंदो ऐं माशाल्लाह छा था पचायो तव्हां अॼु असां जेका आहे क्रीमी मैक्रोनी पास्ता था ठाहियूं ज़बरदस्त ईअं बेक थींदो जेको जंहिंमें बेक थींदो आहे असांजो वेस्ट पॉइंट जो ओवन आहे ॾाढो सुठो आहे ऐं हिन में असां हाणे टाइमर सेट करे छॾियो 180 डिग्री सेंटीग्रेड ते ऐं इन ते हाणे जेका असां पंहिंजो पास्ता आहे उहो ठाहींदासीं उहो ठाहींदो ठीकु आहे पोइ हिन में जेके तव्हां शयूं विझंदो वन बाय वन तव्हांखां असां पुछंदा वेंदासीं ताकी व्यूअर्स खे बि ख़बर पइजे त मैक्रोनी पास्ता में छा छा पवंदो आहे सही मीज़ान जे किचन में अदी मौजूद आहे मीज़ान कुकिंग ऑयल में असां जो पहिरें वाइट सॉस ठाहींदासीं ऐं वो चिकन खे ठाहींदासीं पोइ वरी मिक्सिंग करे पोइ बेक कंदासीं चीज़ में ठीकु आहे सही वरी आस्ते आस्ते जेके असां ॾिसंदड़ आहिनि उहे वरी डिस्प्ले जॾहिं थींदो असांजा कैमरामैन उन्हनि खे ॾेखारींदा वेंदा त इहे कीअं ठहंदा आहिनि पास्ता सो पास्ता ज़रूर इहे ठाहिण सिखी वठिजो कॾहिं कॾहिं माण्हू सुठो लॻंदो आउं बि सिखां थो अॼुकल्ह कॾहिं कॾहिं दिलि चवे थी इटालियन शयुनि ते हा सही ऐं असांजा दोस्त जेकी मर्द हज़रात आहिनि उन्हनि खे बि सिखणु खपे कॾहिं कॾहिं घर में माण्हू अकेलो बि थी पवंदो आहे सो पाण ठाहे वठिजे त बहितर आहे सो नंढी साही जो पहिरियों वक़्तु थियो आहे बिल्कुलु जी पोइ मोटी चऊं था त पोइ नातिया कलाम ॿुधूं था छा इंशाल्लाह बिल्कुलु नंढी साही वठूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ॾिसंदा रहिजो सलाम जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद ऐं भलीकार चवण सां गॾो हिकु भेरो वरी पाण नीलम उन्हनि महिरबाननि जा थोरा मञूं जिन असां सां ताउन फरमायो आहे बिल्कुलु जी सो असां सभ खां पहिरियां ज़िक्र कयूं था हिन लम्हे GFC वारनि जो GFC फैन्स जंहिंजा पख ॾाढा सुठा हूंदा आहिनि हवादार हूंदा आहिनि गारंटी वारा हूंदा आहिनि पाइदार हूंदा आहिनि GFC वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में साथ निभायो आहे ऐं मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी सो मिचल्स वारा असां सां ताउन फरमाइनि था मिचल्स फ्रूट फार्म लिमिटेड इन्हनि जो चवणु आहे त ॾाढा सुठा हूंदा आहिनि मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी लख थोरा जिन असां सां अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो आहे इन खां पोइ असां वरी ज़िक्र कयूं था दाग जेकॾहिं लॻी वञनि कपिड़नि ते त पोइ छा करिणो पवंदो आहे करिणो इहो पवंदो आहे त सर्फ सां कपिड़ा धोइणा पवंदा आहिनि पर सर्फ कहिड़ो हुजणु घुरिजे सुठो हुजणु घुरिजे न सर्फ एक्सल ॾाढो सुठो सर्फ आहे ऐं दागनि जो दुश्मन आहे ऐं हिन सां दाग धोपिजी वेंदा आहिनि वधीक तव्हांखे ख़बर हूंदी कॾहिं कपिड़ा धोता आहिनि तव्हां मां धोइण जी कोशिशि बि कंदी आहियां जेकॾहिं पाण जॾहिं धो त पोइ सर्फ एक्सल सां धोए हा पर ईअं थींदो आहे त तव्हां जेको आहे पाणी विझी छॾियो कपिड़ा विझिजो सर्फ एक्सल विझिजो तव्हांखे हथ हणण जी ज़रूरत न आहे पाणी वॉश थी वेंदा पाणी वॉश थी वेंदा इहा ई त ॻाल्हि मां चवां पियो तव्हां करे छॾी आहे सो सर्फ एक्सल दागनि जो दुश्मन आहे सर्फ एक्सल तव्हां इस्तेमालु कयो सुठा कपिड़ा पायो साफ़ सुथरा कपिड़ा पायो रमज़ान मुबारक में सुठा लॻो सुहिणा लॻो ऐं हूअं बि लिबास जेको आहे सो पर्सनैलिटी खे थोरो वधीक सुठो बणाईंदो आहे सही सुठा जेकॾहिं कपिड़ा हुजनि ऐं मेरा हुजनि त मज़ो न थींदो न भला
सो कपिड़नि जी मेराण खे ख़तमु करण जे लाइ सर्फ एक्सल वठो ऐं अॼु जेकॾहिं तव्हांखे को सोधो सर्फ वठिणो आहे सामान वठिणो आहे जेकॾहिं घर वारनि लिखियो आहे को ॿियो सर्फ त उनखे छॾे ॾियो तव्हां सर्फ एक्सल वठी अचिजो पाण ई घर वारा बि चवंदा त हे सर्फ अॻु में छो न वठी आहीं सर्फ एक्सल वारनि जी वॾी महिरबानी जिन अॼोके प्रोग्राम में असां सां साथ निभायो आहे मीज़ान जे किचन में हाणे तव्हां वञी पुछा कयो बल्कि तव्हां हितो ई पुछा कयो छा थी पचाए अॼु ऐं रेसिपी पुछा कयोसि पास्ता जेको असां मैक्रोनी पास्ता पे पचायूं उन में ज़रूरी आहे त उन में जेके इंग्रेडिएंट्स पवनि था उहो असांजे व्यूअर्स खे ख़बर पवनि छो जो खाईंदा त सभु आहिनि पर हर कंहिंजो पचाइण जो हिकिड़ो अलॻि अंदाज़ हूंदो आहे सो असां बासमा खां पुछंदासीं त उन्हनि जो छा अंदाज़ आहे अॼोके मैक्रोनीस पचाइण में छा छा था उन में विझो असां जेका ठाहियूं था वाइट सॉस पास्ता आहे मैक्रोनी में ऐं फर्स्ट असां जेका वाइट सॉस ठाहींदासीं वाइट सॉस जेका आहे असां बटर में ठाहींदासीं हे बटर आहे असां वटि मखण जेका आहे मखण सां गॾु असां मीज़ान कुकिंग ऑयल खे मिक्स कंदासीं ठीकु आहे छाकाणि हिन जे लाइ त जेको मखण आहे हो सड़ी न वञे इन करे थोरो हुन में ऑयल जी क्वांटिटी जेका हूंदी आहे पोइ हुनखे असां सॉटे कंदासीं पोइ वरी हुन में असां जेका मैदो विझंदासीं ठीकु आहे हुनखे थोरो ब्राउन कंदासीं पोइ वरी हुन में जेका खीर जेका आहे न विझंदासीं ऐं हुन में थोरो सफ़ेद जेका मिर्च हूंदा आहिनि वाइट पेपर सफ़ेद मिर्च जेका हूंदा आहिनि हो विझंदासीं ऐं थोरो नमक ऐं कारा मिर्च हुनखे मिक्स करे ऐं हुन में पोइ वरी क्रीम ऐं जेका आहे मयोनीस हे मिक्स करे हिकिड़ी हे वाइट सॉस असांजी जेका आहे हे ठाही वेंदी ऐं हे वाइट सॉस तव्हां ठाहे सघो था ऐं हिन में रुगो मैक्रोनी विझी या का बि चिकन विझी ऐं का बि नूडल्स विझी हिनखे तव्हां हीअ बि खाई सघो ॾाढी सुठी हूंदी आहे वाइट सॉस हे जेका आहे न पोइ जेका असांजा मैक्रोनी आहे पोइ वरी हुनमें असां लसन अदरक जो जेको थूम ऐं अदरक जो जेको असांजो आहे पेस्ट हो विझंदासीं पोइ हुनमें मुर्गी जेका असां वटि आहे चिकन जेका कटियल आहे असां वटि बिल्कुलु नंढा हिनखे सॉटे करे पोइ हिन में जेका असांजो हे बसर आहिनि हो विझंदासीं हिनखे थोरो सॉटे कंदासीं पोइ वरी हुनमें लूणु चिकन पाउडर ऑरेगानो पाउडर नमक सिरको ऐं पंहिंजो सोया सॉस हे विझी करे हिनखे मिक्स कंदासीं पोइ वरी जेका आहे वाइट सॉस में मैक्रोनी खे मिक्स करे पोइ असां जेका हिन में जेका आहे पिज़्ज़ा चीज़ मां वरिती आहे तव्हां मोज़रेला चेडर चीज़ बि वठी सघो था मां पिज़्ज़ा चीज़ वरिती आहे पोइ हुन में असेंबल हुनखे करे हुन में जेका असां पंहिंजी वेजिटेबल्स आहिनि हुनमें असां शिमला मिर्च वरिता आहिनि हे जेका आहे टमाटा वरिता आहिनि ऐं कुझु असांजा जेका आहिनि हरो प्याज ऐं ऑरेगानो जेका आहे न ऐं बेसल लीफ हे जेका इटालियन हर्ब हूंदो आहे वो मिक्स करे बेक कंदासीं वेस्ट पॉइंट जे ओवन में ठीकु आहे जी इंग्रेडिएंट्स ॿुधी लॻे थो त इलाही सुठो पास बिस्मिल्लाह कयूं था माना जंहिं तरीक़े सां त उहो हमद थी वञे तव्हां चवण थो त दिलि ख़ुशि थी वेंदी छो त उन पालणहार खे यादि कजे जंहिं हिन काइनात खे ख़लकियो आहे सो आउं गुज़ारिश कयां थो मोहम्मद मिठल मेणे साहिब खे त हमद बारी ताला ॿुधाइण जी साथ थो माणे जी साईं रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हे मुखे बख्श खताऊं बारी मुखे बख्श खताऊं बारी मुझी जारी 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 मुझी जारी 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 मुझे के वायदा कया से विसारे छॾिया मुझे के वायदा कया से विसारे छॾिया मुखे बख्श खताऊं बारी मुखे बख्श खताऊं बारी मुझी जारी 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 मुझी जारी 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 मुझे के वायदा कया से विसारे छॾिया मुझे के वायदा कया से विसारे छॾिया बदकार आहियां बेदर्दो बदकार आहियां बेदर्दो ॾई पांद पनाह जो परदो ॾई पांद पनाह जो परदो ढक ढोलण ऐब अपारी ढक ढोलण ऐब अपारी मुझे के वायदा कया से विसारे छॾिया मुझे के वायदा कया से विसारे
छॾिया मूंखे बख़्श खताऊं बारी मूंखे बख़्श खताऊं बारी मुंहिंजी ज़ारी 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 मुंहिंजी ज़ारी 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 मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया तुझे सोहणे नबीअ जे सदके तुझे सोहणे नबीअ जे सदके रहमत जो दरिया हुथो दधके रहमत जो दरिया हुथो दधके जंहिंमें धोपन रोज़ ॾोहारी जंहिंमें धोपन रोज़ ॾोहारी मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मूंखे बख़्श खताऊं बारी मूंखे बख़्श खताऊं बारी मुंहिंजी ज़ारी 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 मुंहिंजी ज़ारी 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 मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया उन जा बि सवाल अॻियां उन जा बि सवाल अॻियां जंहिं खून नवानवे कया जंहिं खून नवानवे कया सो पूरो कयई बि सतारी सो पूरो कयई बि सतारी मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मूंखे बख़्श खताऊं बारी मुंहिंजी ज़ारी 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 मुंहिंजी ज़ारी 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 मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया आ गुलाम नबीअ जी सदाही आ गुलाम नबीअ जी सदाही तुझे महबूब जो अमदाही तुझे महबूब जो अमदाही मुझी मालिक लाही मुझारी मुझी मालिक लाही मुझारी मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मूंखे बख़्श खताऊं बारी मूंखे बख़्श खताऊं बारी मुंहिंजी ज़ारी 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 मुंहिंजी ज़ारी 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 मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया मुझे के वाइदा कया से विसारे छॾिया जज़ाकल्ला अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए आमीन। ऐं अल्लाह साईं असांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए असां सभई ख़तादार आहियूं गुनाहगार आहियूं पोइ बि अल्लाह साईं असांखे अता कंदो थो रहे सुभान अल्लाह। सो हाणे आउं गुज़ारिश कयां थो सैयद अहमद हसन नक्शबंदी साहिब असां सां गॾु आहे दफ़्ते नाते कलाम पढ़ंदो सो इहो लुत्फ़ बि माणे वठूं था प्रोग्राम में छा ख़्याल आहे नीलम तव्हांजो? बिल्कुल जी बिल्कुल जी बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यिदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यिदिना हसन व सय्यिदिना हुसैन वाला आलिही व सहबीही व बारिक वसल्लम प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है प्यारे नबी
दुरूद है, सरकार दो जहान पर सबका दुरूद है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद। जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे, जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे। रब से मेरी दुआ है मेरी माँ वहाँ रहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद। ज़हरा पे भेजते जो दुरूदो सलाम है, या ज़हरा, या ज़हरा। ज़हरा पे भेजते जो दुरूदो सलाम है, सच्चे गुलाम मुस्तफा है, नेक नाम है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद। और बहुत ही खूबसूरत शेर, अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद। अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद। मौला हसन हुसैन के, मौला हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद। वाला सय्यिदिना अली व सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यिदिना हसन व सय्यिदिना हुसैन। वाला आलिही व सहबिही व बारिक वसल्लिम व बारिक वसल्लिम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नंढड़ी साई जो वक़्तु आहे, बिल्कुल जी। ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं पंहिंजी हिन नशरियात खे जारी रखंदासीं। बल्कि असां गॾो सैयद अहमद हसन नक्शबंदी साहिब खां बि मोकिलायूं था। वॾी महिरबानी तव्हां आयो असांजे प्रोग्राम में। मोहम्मद मिठल मीणा साहिब तव्हांजी वॾी महिरबानी रख थोरा था प्रोग्राम में आयो। हाणे वठूं था पाण नंढड़ी साई, वञो केॾा मिनट ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे वलीकार चऊं था। लख थोरा तव्हां सां गॾु आहियो, जुड़ियल आहियो। ऐं वरी नीलम पाण उन्हनि महिरबाननि जा नाम वठूं जिन असां हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में ताउन फरमायो आहे। स्टाइलू वारनि जी वॾी महिरबानी। स्टाइलू वारनि जा मुख़्तलिफ़ आउटलेट्स मार्केट में तव्हां ॾिठा हूंदा। सुठा सैंडल, सुठो आहे हैंडबैग्स ऐं गॾो सुठा परफ्यूम, मुख़्तलिफ़ शयूं तव्हां ताईं पहुचाइनि पिया। स्टाइलो जो को बि शॉप तव्हां विज़िट करे सघो था। स्टाइलो खां पोइ पाण ज़िक्र कयूं था क्विज़ शरबत जो। क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी। क्विज़ जो शरबत ॾाढो सुठो थींदो आहे, मिठो थींदो आहे, भलो थींदो आहे, बहितरीनु थींदो आहे। सो क्विज़ जो शरबत इफ़्तार जे दस्तरख़्वान ते ज़रूरु हुजणो घुरिजे मुंहिंजे ख़्याल में, त वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। सो सुठो जेकॾहिं खाधो खाइजे वरी मिठो न खाइजे, इहो बि सुठो कोन्हे। बिल्कुलु जी, हा, सो मिठो खाइण उहो बि सुनत आहे। सो लज़ीज़ा खीर मिक्स जेकॾहिं खाईंदव त अञा वधीक तव्हांखे फ़रत मिलंदी ऐं तव्हांजो इफ़्तार ॾाढो सुठो थी वेंदो। सो इफ़्तार महिल लज़ीज़ा खीर मिक्स ज़रूरु खाइजो। असां हिन वक़्तु मौज़ जेकी असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं। भलीकार चऊं था। सभ खां पहिरियों नीलम पाण पुराणे हदीसी रोशनीअ में मुख़्तलिफ़ मामलनि ते गुफ़्तगू करण जे लाइ अॼु असां सां गॾु आहे अलामा मुजीबुर रहमान शामी क़ादरी साहिब। क़ादरी साहिब कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ऐं गॾो गॾु उनज़िला बि असां सां गॾु आहे जेका सुठी नात ख़्वानी करे पई, ॾाढो सुठो आवाज़ु आहे। सो सभ खां पहिरियां त अलामा मुजीबुर रहमान शामी क़ादरी साहिब तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। पर मूंखे इहो ॿुधायो त क़ुर पाक जी जेका तलावत आहे असां वटि खोड़ सारियूं असांजूं उमिड़ियूं अहिड़ियूं पिया आहिनि जिन खे क़ुर पाक पढ़णु न ईंदो आहे। पोइ क़ुर पाक खोले करे पोइ क़ुर पाक जी हर सिट ते
अशद आंगूर रखी करे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ंदियूं आहिनि पियूं, त इहो अमल ठीकु आहे या न आहे, इन बारे में बि थोरो ॿुधाइजो त इन जो बि सवाबु आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। जीअं त क़ुरान पाक पढ़णु सवाबु आहे ऐं क़ुरान पाक खे ॾिसी पढ़णु अञा सवाबु आहे, ऐं क़ुरान पाक ते आंगुर रखे करे पढ़णु अञा सवाबु आहे। पर जीअं तव्हां सवाल कयो त अगरि का औरत क़ुरान लाइ पढ़ियल ऐं उहा बरकत लाइ क़ुरान पढ़णु चाहे थी त अशद आंगर सां अगरि उहा बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़े या दुरूद शरीफ़ पढ़े, जेको दुरूद शरीफ़ यादि हुजे हर हर सिट ते हर हर लाइन ते, तॾहिं हुनखे इंशाअल्लाह सवाबु मिलंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह, यानी तव्हां मां बहितरीनु उहा आहे जेको क़ुरान सिखे ऐं सेखारे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इते कंहिं वज़ीर कंहिं मुशीर कंहिं सदर लाइ फज़ीलत कान ॿुधाई आहे, कंहिं मालदार लाइ फज़ीलत कान ॿुधाई आहे। अगरि फज़ीलत ॿुधाई तव्हां मां बहितरीनु उहा जेको क़ुरान सिखे या सेखारे। हाणे मां सोचां त मां अगरि क़ुरान पाक सिखियल आहियां त मां सेखारण वारो थी वञा, अगरि मां सिखियल न आहियां त मां पहिरियों सिखण वारो थी वञा, यानी क़ुरान पाक कंहिं इमाम वटि कंहिं कारी साहिब वटि वञा ऐं क़ुरान पाक सिखण जी कोशिशि कयां। त जेके असांजूं माइरूं भेनरूं आहिनि उहे अगरि जिद्दोजहद कनि कोशिशि कनि त उहे सिखी सघनि थियूं, कंहिं कारिया वटि वञी सघनि थियूं, क़ुरान पाक सिखी सघनि थियूं। पर रमज़ान जी बाबरकत महीननि में अगरि क़ुरान सिखियल न आहिनि त क़ुरान जूं बरकतूं हासिलु करण लाइ क़ुरान खे खोले करे ऐं सिट ते जेका सो या बिस्मिल्लाह पढ़ण दुरूद शरीफ़ पढ़ण इंशाअल्लाह उनखे सवाबु मिलंदो, क़ुरान पाक जी नूरानियत जो सवाबु मिलंदो। ऐं क़ुरान पाक त आहे नूरानियत, असां अगरि रमज़ान महीने में खणूं त असांजी दिलि हिकिड़ी करार थी वठे ऐं सुकून थो मिले। कोशिशि करणु चवण जो मक़सदु इहो थियो त क़ुरान पाक माना ईअं ढके रखण जो न आहे, पढ़जे ऐं सिखण जी बि का उमिरि न आहे, तव्हां कहिड़ी बि उमिरि में सिखी सघो था। सही 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 जेतर असां ज़िंदा आहियूं असां सिखी सघूं था। घर में कलाम पाक आहे, उनजी तिलावत सां बरकत थिए थी। जी जी बिल्कुलु ईअं न साईं, बिल्कुलु साईं। सो इहे बरकतूं वधीक वठजनि, वधीक फ़ाइदो वठिजे त अञा बहितरीनु अमल आहे। क़ुरान पाक सिखिजे, पाण पढ़ाइजे। ऐं ॿारनि खे तव्हां छा चवणु चाहींदो त जेका दुनियावी तालीम आहे उन सां गॾु दीनी तालीम बि ॾियणु घुरिजे? बिल्कुलु वालिदैन ते लाज़िम आहे त उहो ॿारनि खे दीनी तालीम ॾियनि, क़ुरान पाक जी तालीम ॾियनि। हाणे अंग्रेज़ी फुल अचे थी पर क़ुरान अगरि नथी अचे त क़ुरान अगरि पढ़ंदुसि त पोइ त उहो जाहिल आहे, उहो त हुनखे इल्म ई न आहे। जेको अलाह जो कलाम आहे हुनखे अलाह जो कलाम न अचे ऐं अंग्रेज़ जो कलाम अचे त पोइ त हैरत जहिड़ी जंहिं वक़्तु असांजे जी हा मां जेतिरो ऑब्ज़र्व कयो त जेकॾहिं क़ुरान पाक पहिरियां पढ़ो था त उन सां तव्हां जेकॾहिं पंहिंजी उहा स्कूल वारी तालीम हासिल था कयो तव्हांजे लाइ उहा अञा आसान थी वेंदी। पर जेकॾहिं तव्हां क़ुरान जी तालीम पहिरियां नाहे वरिती त उहा शायदि तव्हांखे डिफिकल्ट लॻे। तव्हां नोट कयो जेके हाफ़िज़ क़ुरान हूंदा आहिनि जो दिमाग़ अञा तेज़ कमु कंदो आहे, छो त हू हिकिड़ी प्रैक्टिकल लाइफ में अची वेंदा आहिनि, यादि करण जो तरीक़ो कीअं आहे। ऐं उनजे सीने में जॾहिं क़ुरान लहंदो आहे, क़ुरान सीने में जॾहिं हूंदो अथनि महफ़ूज़, त हुननि खे हर मैदान ते तरक़ी मिलंदी आहे। पोइ चाहे हू क़ुरान पाक हाफ़िज़ थियण खां पोइ आलिम कोर्स करे या हू दुनियावी डॉक्टर थिए, इंजीनियर थिए, पर उनजी हिकिड़ी जेकी कैपेसिटी आहे सम्झण वारी सलाहियत जेकी आहे उहा वधी वेंदी आहे। जी जी मां चवण जो मक़सदु वरी इहो थियो हासिल मतिलबु त जेकी दुनियावी डिग्रियूं आहिनि, मुख़्तलिफ़ सर्टिफिकेट आहिनि, माण्हू पाण खे पढ़ाए थो त मूं वटि हीअ डिग्री आहे, हीअ तालीम आहे, हीअ क़ाबिलियत आहे, पर जेकॾहिं असुली जेका डिग्री आहे या असुली क़ाबिलियत न आहे जेका असांखे अॻिते कमु ईंदी त पोइ फ़ाइदो कोन पियो। छो त आख़िर में असांखां इहे डिग्रियूं न पुछा कंदा त तूं MBA कई, तूं BA कई, तूं मैट्रिक कई, पुछा त इहो कंदा त क़ुरान पढ़े या न पढ़े। बिल्कुलु सही, ईअं न साईं? बिल्कुलु सही। वाह वाह। सो हाणे पाण गुज़ारिश कयूं था, असां सां गॾु हाफ़िज़ मोहम्मद ज़ैनुल आबिदीन साहिबु आहे, नंढो असांजो दोस्त आहे, मां साहिबु चवां थो, सभिनी खे साहिबु चवां थो, ही बि असांजो साहिबु आहे। माशाअल्लाह। सो हाफ़िज़ मोहम्मद ज़ैनुल आबिदीन बाबा नाते कलाम पढ़ो, माशाअल्लाह, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सबको सुखियो वसे तो सरदार जे करे, सबको सुखियो वसे तो सरदार जे करे, नाराज़ रब नथी दो पंज यार जे करे, नाराज़ रब नथी दो पंज यार जे करे। इंसान बेक़दर आ जाने न तो सगे, गालियों दिमाग में ही आने न तो सगे। बेओबारी तीर क्यों हो
आबे परवाह अल्फ लाम अल्फ ही सुनाम अलाह मीम है मीम ऐं दाल सां ये मीर मोहम्मद शाह बिनी में शद आबई ज़िय नुक्ते हिन ववाह यो लाह मंजा उचाह अब्दुर्रहीम अखिन ते इंसान पे कदरिया न गालियों दिमाग न तो सगे शिकलियूं न त्यूं बदिल जन इकरार जे करे शिकलियूं न त्यूं बदिल जन इकरार जे करे नाराज रब न थी दो पंहिंजे आहार जे करे सबको सुखियो वसे तो सरदार जे करे सबको सुखियो वसे तो सरदार जे करे नाराज रब न थी दो पंहिंजे आहार जे करे नाराज रब न थी दो पंहिंजे आहार जे करे हेॾे नसीब वारा इंसान है फुतई को गुणे न याद आई हैवान है फुतई राजी पिरी रुठा तई पिरकार जे करे राजी पिरी रुठा तई पिरकार जे करे नाराज रब न थी दो पंहिंजे आहार जे करे नाराज रब न थी दो पंहिंजे आहार जे करे मौला करीम पर मुनकर न ता मञे आयल न मर उॾाणा वापस हलिया वञण मौला करीम पर मुनकर न ता मञण आयल न मर उॾाणा वापस हलिया वञण गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे नाराज रब न थी दो पंहिंजे आहार जे करे नाराज रब न थी दो पंहिंजे आहार जे करे सबरी सिगो मुसाफिर जल्दी तैयार थी सबरी सिगो मुसाफिर जल्दी तैयार थी थियणो अथई रवानो रहन तैयार थई सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह ॾाढो सुहिणो आवाज़ सुहिणो अंदाज़ हाफ़िज़ मोहम्मद ज़ैनुल आबिदीन साहिब जो सो कॾहिं कॾहिं अहिड़ियूं नातूं ॿुधी करे मतिलबु लिंग कांटाड़जी वेंदा आहिनि नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे नीलम पाण नंढी साई वठूं था मोटी अचूं था त पोइ रहियल कचहरी बि कयूं था अलामा साहिब सां ऐं नाते रसूल मक़बूल ॿुधण जी साथ अञा माणींदासीं तव्हां असां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम साहिब सलाम जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हां सोचींदा हूंदो त नीलम काॾे वई आहे नीलम किचन में वई आहे मीज़ान जे उन सां बि हाल अहिवाल कटियूं था त उहा छो हेॾे वई आहे पर इन खां पहिरियां मां तव्हांखे कुझु शयूं ॿुधाइणु चाहियां थो उहे इहे त फ्रूट फार्म जूस ॾाढो ज़बरदस्त आहे रीगल फ्रूट फार्म जूसिस मार्केट में मौजूदु आहिनि भला जूसिस आहिनि हर फ्लेवर इन में मौजूदु आहे तव्हां कहिड़ो फ्लेवर पीअणु चाहियो था कहिड़ो जूस पीअणु चाहियो था ॾाढ़ूअ जो पीअणु चाहियो था सूफ़ जो पीअणु चाहियो था या कंहिं ॿिए फल जो कंहिं फ्रूट जो पीअणु चाहियो था त उहो हर फ्रूट जेको आहे सो हिननि उन हर फ्रूट जा जूसिस जेके आहिनि मार्केट में आणे छॾिया आहिनि रीगल फ्रूट फार्म ॾाढा सुठा जूसिस आहिनि अफ़्तार महिल इहे बि कमु ईंदा आहिनि ऐं अफ़्तार महिल उहा बि उञ घणी लॻंदी आहे उञ घणी लॻंदी आहे त पोइ माण्हू पाणी पीअंदो आहे पाणीअ खां पोइ जेकॾहिं जूस सुठो हुजे त रिकमेंड असां तव्हांखे कयूं था त
रीगल फ्रूट फार्म जा जूसिस तव्हां पियो, ज़िंदगी भरपूर जियो। उन खां पोइ असां ज़िक्र कंदासीं ओरिएंट वारनि जो। ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी, ओरिएंट जी फ्रिज, ओरिएंट जी AC, ओरिएंट जा जेकी ॿिया साज़ो सामान आहिनि उहे तव्हांजे घरनि में ज़रूरु हूंदा। तव्हांखे ख़बर हूंदी त केतिरा पाइदार आहिनि, केतिरा मयारी आहिनि। ओरिएंट जी वॾी महिरबानी। सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम में अॼु ताउन फरमायो आहे। सूफ़ी नाम एतमाद का, सूफ़ी वारनि जा लख थोरा असांजे प्रोग्राम में उन्हनि ताउन फरमायो। इन खां सवाइ Q&N वारनि जी वॾी महिरबानी। उन्हनि बि अॼोके प्रोग्राम में असां सहकार कयो आहे। जामे सिहत उन्हनि जो सुठो शरबत आहे, या किचन जा किचन जूं जेकी ॿी शयूं आहिनि, खाधे पीते जूं जेकी शयूं आहिनि, उहे बि इहे फराहम कनि था। Q&N वारनि जी वॾी महिरबानी। हाणे वरी महिरबानी मञूं था नीलम जी जेका वई आहे, पहुती आहे किचन जे मीज़ान में। सो नीलम एॾे छो विया आहियो तव्हां मूंखे ॿुधायो? मां इन करे वियमि जो मूंखां वेट न पियो थिए, त मां इहे जेका तमामु बहितरीनु असांजी डिश पची रही आहे, क्रीमी मैक्रोनीस। सो मां सोचियो पियो त पुछां बासमा खां त केतिरी पहती आहे, केतिरो तव्हां इहा ई ॻाल्हि आहे न, चुकिया आहियो। इहा ई ॻाल्हि आहे या रोज़ो लॻो आहे? न, रोज़ो न लॻो आहे मूंखे। डायरेक्ट किचन में लाहियो, सही। बिल्कुलु। सो तव्हां असांखे ॿुधायो त हाणे केतिरी कंप्लीट थी चुकी आहे, या केतिरो कमु हिन में बाक़ी आहे? हाणे बसि कंप्लीट आहे। हाणे रुगो बेक थींदी। पहिरियों असां जेको क्रीमी पास्ता ठाहियो, जेको मां तव्हांखे रेसिपी ॿुधाई हुई, पहिरियों असां हुनखे हिन डिश ते असेंबल कयो। पोइ वरी हिन ते चीज़ असां जेका लॻाई छॾी, पोइ वरी शिमला मिर्च, टमाटा ऐं कुझु जेका आहे शयूं आहिनि हिनखे असेंबल करे छॾियो, डेकोरेट करे छॾियो। हाणे हिकिड़ो ॿियो बि मां तव्हांखे ॿुधायां, अगरि तव्हां वटि जेको वेस्ट पॉइंट जो ओवन तव्हां हे वठो पंहिंजे घर में रखो। अगरि न आहे त जल्दी कयो पाण तव्हां। पर हिन खे असां ही छा बि करे सघूं था, जेका मैक्रोनी असां ठाहिनि हुन में असां चीज़ बि हिन में विझी हिनखे रुगो सर्व बि करे सघूं था। गरम गरम तो मेल्ट थी वेंदी। ठीकु आहे। हाणे जेका आहे हिन में मां जेका आहे जेका ॻाढ़ा मिर्च हूंदा आहिनि न, कुटल लाल मिर्च, हो हिन में असेंबल थी कयां। पोइ हाणे मां हिनखे वेस्ट पॉइंट जो ओवन में। अच्छा, इहो तव्हां सिर्फ़ु मूंखे कंफर्म कयो त जेकॾहिं जंहिं वटि ओवन न आहे त उहे सिर्फ़ु इन में बि हिनखे पचाए सघे? हा, पचाए सघे थो। ठीकु आहे। पर जंहिं वटि ओवन न आहे उनखे गुज़ारिश था कयूं वेस्ट पॉइंट जो तव्हां ओवन वठी छॾियो। हा, उहो कम में ॾाढो जेका आहे न हिन ज़िंदगी आसान करे छॾी आहे असांजी। हा, बिल्कुलु सही था चओ, सही था चओ। ठीकु आहे। सो असां हाणे हिनखे बैक कंदासीं, ऐं हिन खां पोइ बैक करण खां पोइ जेको हिन जो फेस हूंदो या हिन जो जेको लुक हूंदो उहो तव्हांखे असां ॾेखारींदासीं। हींअर बि हिन जो बैक करण खां पहिरियां बि तमामु सुठो लुक आहे, लॻे थो त माना तमामु बहितरीनु इहो पचण वारो आहे असांजो मैक्रोनी पास्ता। सो हाणे तव्हां बि बेक थियो, तव्हां पंहिंजी सीट ते अचो त पाण प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं। सो असां सां गॾु अदी उनज़ला फिरोज़ी बि आहे, सुठो नातिया कलाम पढ़ंदी आहे। सो आउं गुज़ारिश कयां थो उनज़ला खे त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी साथ त माणे। जी उनज़ला। नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला में है
तारों को चमक नूर नगीने से मिली है और फूलों को महक उनके पसीने से मिली है। और फैजान हमारे लिए सब कुछ है मदीना, अरे हमको तो हर एक चीज मदीने से मिली है। मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है। फिर मुझे मौत का कोई खतरा ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो। काश सरकार एक बार मुझसे कहे, काश सरकार एक बार मुझसे कहे, अब तेरा मरना जीना मदीने में है। मेरे आका का रोज़ा मदीने में है। जब नजर सूअते रवाना हुई, साथ दिल भी गया साथ जा भी गई, साथ दिल भी गया साथ जा भी गई। मैं मुनीरब रहूँगा यहाँ किस लिए, मैं मुनीरब रहूँगा यहाँ किस लिए, कि मेरा सारा असासा मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। मैं मदीने की जानिब ना क्यों ना खींचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है। माशाल्लाह। अल्लाह करे हर मोमिन खे, हर मुसलमान खे मदीने जी ज़ियारत नसीब थिए। बिल्कुल बिल्कुल। सो हिन वक़्तु वरी असां गुज़ारिश कयूं था, छो त प्रोग्राम जा लम्हा इलाही महदूद हूंदा आहिनि, क़ीमती हूंदा आहिनि। सो जेकी असां वटि सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त पहुचंदा आहिनि त दिलि चवंदी आहे सभिनी खे मिलणु घुरिजे। सो हाफ़िज़ मोहम्मद ज़ैनुल आबिदीन साहिब खे गुज़ारिश कयूं था त हू नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणे। जी बाबा। सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद। गमों ने तुमको जो घेरा है तो दुरूद पढ़ो, गमों ने तुमको जो घेरा है तो दुरूद पढ़ो, जो हाज़री की तमन्ना है तो दुरूद पढ़ो। पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उनका मंगता नहीं होने देते हैं,
हवाले है, मुझे रिसवा नहीं होने देते हैं, उनका मंगता हूँ। अपने मंगतों की वफा रिश्त में रखते हैं मुझे, अपने मंगतों की वफा रिश्त में रखते हैं मुझे, मुझको मोहताज किसी का नहीं होने देते हैं, मुझको मोहताज किसी का नहीं होने देते हैं, क्योंकि उनका मंगता हूँ। मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे जुर्मों को तमाशा नहीं होने देते हैं, मेरे जुर्मों को तमाशा नहीं होने देते हैं, मैं उनका मंगता हूँ। बात करता हूँ तो सांसों से महक आती है, बात करता हूँ तो सांसों से महक आती है, मेरे लहजे को, मेरे लहजे को वो महिला नहीं होने देते हैं, मेरे लहजे को वो महिला नहीं होने देते हैं, मैं उनका मंगता। सुभान अल्लाह, माशाल्लाह। मेरी साही पाण वठूं था ऐं मोकिलायूं था हिन वक़्तु अलामा मुजीबुर रहमान शामी क़ादरी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी लख तोरा। इलाही ॻाल्हियूं आहिनि जेके रहिजी वेंदियूं आहिनि वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे, वरी इंशाल्लाह ॿिए भेरे वंड कंदासीं। ऐं अदा बाबा हाफ़िज़ मोहम्मद ज़ैनुल आबिदीन साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी बाबा। ऐं उनज़ला फ़िरोज़ी, आपका भी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम तशरीफ़ लाई। नंढड़ी साई वठूं था नीलम, ॿिया बि नातख़्वान असां वटि दोस्त ईंदा, सो उन्हनि खे बि पाण ॿुधंदासीं, उनजे लाइ असांखे साई वठणी पवंदी। बिल्कुलु, ऐं पोइ वरी प्रोग्राम खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदीद। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां गॾु आहियो ऐं असां सां गॾु वेस्ट पॉइंट वारा बि आहिनि। ऐं असां हिन वक़्तु दी बासमा ख़ान ॾे वरी वरंदासीं ऐं हुन खां पुछा कंदासीं त वेस्ट पॉइंट जे अवन में छा इहो लिकाए रखियो अथव? वेस्ट पॉइंट में असां जेका आहे क्रीमी पास्ता लज़ानिया जेका पास्ता आहे उहो असां लिकाए रखियो आहे। हाणे हे ठही वियो आहे, बेक ठही वियो आहे ऐं मां हाणे हिन खे कढियां थी। अच्छा जी हाँ, टाइमर हिन जो जेको आहे मां सेट कयो हुयो 20 मिंटनि जे लाइ, जेको बेक थी वियो आहे। असांखे रुगो हिन में चीज़ मेल्ट करणी हुई, तव्हां ॾिसी रहिया हूंदा जेका हिन जो ग्लास टॉप आहे हिन में, ऐं ॾाढो हिन में हिन जा सुठा हिन में टाइमर आहे, टेम्परेचर बि तव्हां हिन में सेट था करे सघो, का बि हिन में मुश्किल न आहे। लो 65, 140, 190 ऐं 230 ताईं हिन जा जेका टेम्परेचर्स आहिनि।
फंक्शन हिन में जेका आहे टोस्टर आहे, हिन में हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हिन में एयर फ्रायर बि आहे। अच्छा अच्छा तव्हां मतलब कुझु बि शइ हिन में जेका आहे मसालो लॻाए हिन में रखे छॾियो ऐं हो एयर फ्राई थींदी। अच्छा। जेका हेल्थ कॉन्शियस हूंदा आहिनि, वेट कॉन्शियस हूंदा आहिनि, त चवंदा आहिनि त असांखे फ्राई नाहे खाइणो, सही, त सही। हो एयर फ्राई करे सघनि था हिन में विझी करे। ठीकु आहे। ऐं हिन जो टोस्टर टाइम आहे लाइट आहे, मीडियम आहे ऐं डार्क आहे। मतिलबु जेको तव्हांखे डार्क में जल्दी ठाहिणो आहे त तव्हां हिन खे मीडियम खां डार्क करे छॾियो सही। ऐं लो करे छॾियो, जेको बि तव्हांखे जंहिं में बि तव्हांखे शइ ठाहिणी आहे। त असांजे जेको हे पास्ता हे रेडी थी वियो आहे, असांजो टाइमर ख़तम थी वियो आहे सही सही 20 मिंटनि जो। ऐं मां हाणे हिन खे जेका आहे कढी रही आहियां। सही। ऐं तव्हां असां खां ॾिसो, असां सां रहो ऐं ॾिसो। बिल्कुलु। ऐं नीलम न सिर्फ़ु वेस्ट पॉइंट जो अवन पंहिंजे कम जो आहे किचन जे, पर वेस्ट पॉइंट ॿियूं बि इलाही सारियूं शयूं किचन जूं ॾिनियूं आहिनि मार्केट में। मतिलबु जूसर मशीन थी या ॿियूं कई शयूं आहिनि वेस्ट पॉइंट जूं जेकी ॾाढियूं पाइदार आहिनि ऐं ॾाढियूं सुठियूं बि आहिनि। सो किचन खे जेकॾहिं तव्हां बि सुठो करणु चाहियो था, सिगारणु चाहियो था, त वेस्ट पॉइंट जो सामान ज़रूरु बिल्कुलु जी, मां अॼु ई वञी करे वठी थी अचां। ईअं न, वेस्ट पॉइंट वारो चवण इहो आहे त क्रिएट इमोशंस। क्रिएट इमोशंस, वेरी गुड। ऐं अधी जेको आहे पास्ता ई ॿाहिरि कढी छॾिया आहिनि अवन मां, रेडी आहे। तमामु बहितरीन कलर हुनजो तव्हां सभु ॾिसी रहिया हूंदव। तव्हां कलर्स ॾिसो। अवन जो वरी इहो फ़ाइदो आहे त ज़ाइको उहो बरक़रार रहंदो आहे। जेको जंहिं महिल पचंदो ई आहे का शइ उहो ई सेम ज़ाइको हूंदो आहे। हूअं वरी गरम करण सां ज़ाइको थोरो फिटी पवंदो आहे। थोरो फिटी वेंदो आहे, सही था चओ। ऐं ॾिसो हे चीज़ जेका असांजी आहे उहो मेल्ट थी रही आहे ऐं जेका शिमला मिर्च आहे, टमाटा हुआ थोरा पची विया आहिनि ऐं ज़ाइको सुठो थी वियो आहे। ख़ुशबू हाणे ताईं मूंखे हिते थी अचे, ख़ुशबू असांखे बि अचे थी। ज़ाइकनि जी ॻाल्हि हाली न कयो, इफ़्तार में अञा टाइम पियो आहे, पोइ असां कंदासीं ज़ाइकनि जी सही नमूने सां ॻाल्हि। सो वेस्ट पॉइंट वारनि जी वॾी महिरबानी जिन असां इहो सहकार कयो ऐं असां तव्हां ताईं इहो सेगमेंट बि पहुचायोसीं। ऐं हिन वक़्तु नात ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु 3 नात ख़्वान मौजूदु आहिनि। सो आउं सभ खां पहिरियां मुंहिंजी दिलि चवे थी त गुलाब कादरी साहिब खे ॿुधी वठूं, उन खां पोइ ॿियनि दोस्तनि खे वारो ॾियूं था। गुलाब साहिब, कंद कोट खां तव्हां आया हो, माशाल्लाह, भलीकार तव्हांखे बिस्मिल्लाह कयो। तो जहान सारे जो वाली या रसूल अल्लाह, तू जहान सारे जो वाली या रसूल अल्लाह, हर कोई तोहों जो आहे सवाली या रसूल अल्लाह। हे दुनिया बाग लगे सदके तुझे साईं, ही दुनिया बाग लगे सदके तुझे साईं, छो त दुनिया जो तू माली या रसूल अल्लाह, तू जहान सारे जो वाले या रसूल अल्लाह, हर कोई तुहों जो आहे सवाली या रसूल अल्लाह। रब खां पोइ पीरी सब मञी तुंहिंजी मिठा, रब खां पोइ पीरी सब मञी तुंहिंजी मिठा, किबरिया ज़ात तुंहिंजी आली या रसूल अल्लाह, तू
वो जहान सारे जो वाली या रसूल अल्लाह चैरफी कमीराणी ही करम मोते तो जा चैरफी कमीराणी ही करम मोते तो जा सब चवन मो के तो जो कवाली या रसूल अल्लाह कतरा मांगे जो कोई तू से दरिया दे दे। माशाल्लाह तमाम बेहतरीन ऐं जीअं त इरशाद असांखे ॿुधायो त टाइम इलाही शॉर्ट आहे ऐं नात ख़्वां असां सां गॾु माशाल्लाह इलाही मौजूद आहिनि। सो हींअर मां चाहींदमि अनस रज़ा क़ादरी असां सां गॾु मौजूद आहिनि। तव्हां पंहिंजी बहितरीन आवाज़ में असांखे नात ॿुधायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सबसे आला वाला हमारा नबी सबसे आला वाला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी अपने मौला का प्यारा 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 हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी सबसे आला वाला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी कौन देता है देने को मुँह चाहिए 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 देने वाला है सच्चा हमारा नबी देने वाला है सच्चा हमारा नबी सबसे आला आला हमारा नबी सबसे बाला आला हमारा नबी खल्क से औलिया औलिया से रसुल 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 और रसूलों से आला हमारा नबी और रसूलों से आला हमारा नबी सबसे आला आला हमारा नबी सबसे बाला आला हमारा नबी क्या खबर कितने तारे खिले छुप गए क्या खबर कितने तारे खिले छुप गए क्या खबर
कितने तारे खिले छुप गए, क्या खबर कितने तारे खिले छुप गए, पर न डूबे न डूबा हमारा नबी, पर न डूबे न डूबा हमारा नबी, सबसे आला आला हमारा नबी, सबसे बाला आला हमारा नबी, गमज़दों को रज़ा मुज़द दीजिए के है, 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 बेकसों का सहारा हमारा नबी, सबसे आला आला हमारा नबी, सबसे बाला आला हमारा नबी, सबसे बाला आला हमारा नबी। जज़ाकल्लाह। बेशक सभ खां आला असांजो नबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत में अक़ीद जा गुल असांजे दोस्तनि छावर कया। इते प्रोग्राम असांजो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, पर वेंदे वेंदे तव्हांखे ॿुधाईंदासीं त हाफ़िज़ा राबिया बि असां सां गॾु आहे। उन खां आख़िर में नाते कलाम ज़रूरु ॿुधंदासीं ऐं तव्हांजे लाइ हिकु ख़ूबसूरत नाते कलाम छॾियूं वेंदासीं, पंहिंजे दिलि में पंहिंजी चाह अॾियूं वेंदासीं। सुभाणे हयाती बख़ैर वरी मिलंदासीं। वरी जेको आहे पंहिंजे प्रोग्राम खे जारी रखंदासीं। तेसि ताईं सभु रोज़ा रखो, पंहिंजो ख़्यालु रखो ऐं दुआउनि में सभिनीनि खे यादि कयो ऐं इबादत पंहिंजी जारी सारी रखो। सो असां पारां मोकिलाणी, असां पारां अला भाई। मेरे आका की मुद्दत हुई है, मेरे आका की मुद्दत हुई है, तेरी हसरतों में, तेरी चाहतों में, तेरी हसरतों में, तेरी चाहतों में बड़े दिन हुए सजाते सजाते, मेरे आका की मुद्दत हुई है। मेरा दिल है ईमान, ये मेरा यकीन है, मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है। मेरा दिल है ईमान, ये मेरा यकीन है, और मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है, कि रुख उनका देखा है जब से कमने, कि रुख उनका देखा है जब से कमने, निकलता है मुंह को छुपाते छुपाते,
मेरे आका की मुद्दत हुई है। ये माना कि एक दिन आने कज़ा है, मगर दोस्तों तुमसे भी इल्तिजा है। वो शहरे मोहम्मद की हर एक गली से, वो शहरे मोहम्मद की हर एक गली से जनाजा गुमाना, गुमाते गुमाते मेरे आका की मुद्दत हुई है। मेरे आका की मुद्दत हुई है। सलाम रमजान, सलाम रमजान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।